इहा आहे बदीन जी वणाई वारी मोरी जिते हर ॾींहुं हज़ारे माण्हू पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी रस्तनि ते निकिरनि था। स्कूली ॿार, हारी, मज़दूर, मरीज़ सभई हिकु अहिड़े रस्ते तां गुज़रनि था जेको कंहिं बि वक़्तु मौत जो घारो बणिजी सघे थो। हुक्मराननि जा दावा आहिनि त बदीन तरक़ी करे रहियो आहे, पर हिते जी आवाम पुछे थी जेकॾहिं तरक़ी एतिरी आहे त पोइ हीअ मोरी अञा ताईं टुटी छो पई आहे। माज़ी में बि वॾे एहतिजाज खां पोइ सरकार जागी हुई, पर जेका मरमत कई वई हुई उहा महीनो बि न हली। अॼु ॿीहर अवाम ख़तरे में ऐं हुकूमत ख़ामोश आहे। छा सरकार कंहिं वॾे हादसे जो इंतज़ारु करे रही आहे? छा असांजी जानियुनि जी का क़ीमत न आहे? छा वोट वठण बैदि नुमाइंदनि जा वाइदा विसरी वञनि था? बदीन जी वणाई वारी मोरी सिर्फ़ु हिकु रस्तो न आहे, इहा बदीन जी हालत जो आईनो आहे ऐं उहा आईना हर हुक्मरान खे ॾिसणु घुरिजनि। हुन खां अॻु जो उहा कंहिंजी ज़िंदगी लाइ आख़िरी तस्वीर बणिजी वञे। बदीन जा माण्हू आवाज़ उथारे रहिया आहिनि। छा को ॿुधण वारो आहे? हीअ मोरी आख़िर कॾहिं ठहंदी?